हाँ पई थी निभागा केडी मां पिलाने के कही शादी अरे इनके चाय पींदम सड़ियल मुंडी के कराची को मोटियो न मुझे लाइ परफ्यूम आंदई न वाच आंदई न वगो आंदई मैंने ही धिका डेराए मेरी चौंक ताईं कढी वञा तेल बचे महंगाई लगी पई हस्करी पलक मां कढी हर भरू मुझ ओ ठही ठुकी भाजी में पानी विझी छॾी अकदार भी आ न ये तो क्या रहा तो के चवा पे छा मोकारो कया पांजो तीर ओ सब फकीर में गिरवाया यार किस्मत सा मिलियो आ बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिया खैर खुश काडे गलड़ी खई थी असल कराची तैयारी आ आए कदी हुए कराची को मां के हफ्तो कन देवा वाह रे वाह यार वाह रे वाह जी यारी निभाई थी हफ्तो थियो नी मारे फोन भी न कई थी यार हाने हफ्तो जो आए मोन दोस्तों सा घर जा मसला मसाला भी होया दुश्मन मोसा तुजी फेरंग थलई यार कल मैसेज तोरे न कायम मैसेज आ तुजो हाने मां पढ़ियल हाने अलाए छा जो टूट टूट करे भई मोबाइल नंबर ता चे बे ना यार हाने ये न थींदो हाने हल वजाए छजी यार मुडे फोन करे मां पाण तोरे घर चा वाह सही वाह तो के भी तो शाबाश जे 7 साल कराची में रहे मां काडी मां मिस कॉल या कॉल कई आड़ी गाल ई असल में मां बैलेंस न होयो न इने जे करे 7 साल तोड़ बैलेंस न होयो अरे मुजाहिदी हाने मां छा किया अरे वाह कडी पंजाबी न करायो ओ मिठी दा गलाइंदो न इने जे करे पैकेज कराइंदो हां अच्छा वो मिठी मनसा कोड़ा हूं ललेड़ी गाल कोले असर मन जो नंबर जे को मोबाइलिंग आ न तोड़ यू फोन आ उन जो नंबर मोबाइलिंग आ मान जो यू फोन आ हां हलो इन गाल के छड हाने अल्लाह तो के आंदो हल मुजी चाय पी ना यार बस 20 मिनट पे आनो कोच निकलिंदो हाने मुंशी असल फोन आई आ अरे बाबा किए छडी तो मैं चल ने बाबा 5 साल थियाल तो समझ तो करना कुछ भी न थे रे कर छड चाय बेड़ा किस्मत सा मिलियो चाय मुजी अदाई सारे जो अटो खई तो दोस्त फोन कया वे चाय मुजी पीदे पहुंचरी तो मैं बेड़ा यार डिस बस तू मिले मने चाहिए मने चाय खिदमत चाय बोतल हर से थी वही न बस आंदे 20 मिनट पे ना था कोच रहंदो मां सही मुंडो न चढ़या कराची में खलील वाला हेडे यार छत खलील वाला मिलनी चो न खीरो मिलियो चाय जी सलाह नहीं वे चढ़या वे यार बोतल पींदा थे चाय के देर थी तो बोतल मिनट में पींदे न बियो छा वे चढ़या किस्मत सा बेड़ा यार मिलवा ऐसा बजाए छगी यार वे हल भटारी तो थे छा थियो अदा छडे बस हाने मोटरसाइकिल स्टार्ट नथी थे यार हाने चाय जी कड़ी गाल आ यार छडी तो मैं मीरे छा भी थी पर यार चाय को सवा मैं की छडी तो मैं बे स्टार्ट थे यार तेल भी अच्छा तो छा मसलो आ अरे तेल बंद हो गया हां आई अरे अदा न थींदी यार देर थी बाकी 15 मिनट पे आने यार हरु पर डिस तो सही ना तू हलाए मन मासा स्टार्ट मता नथी थे किस्मत सा भेड़ा मिलियो आ होयो ए फैक्ट्री में रही पेंटन के खरड़े तो के साही कोने मां की कहना था सर ए भेड़ा यार मां चावा तो चाय के छड़ा दा हरु पर बस कुछ भी नथी दुई मोजी जैसी ते चाय न पींदे माने छड़ी तो मां काडो आयो यार केड़े पासे नो आयो गिला नथी दी यार ठुल व्या दे खीरे चाय न पियाई असा के बाबा जेको पुछ दो मां चंदम चाय बोतल फालू दो माओ हर शे खा रहे हैं तुझे बंडल देखो रे थोड़ो बस सामो होटल आ देखो रे बस हलू था अच्छा बस देखो रे चाचो सामो होटल आओ वो बात चले बेले मां के देर थी भैया कोचे जो टाइम आ खुदा के मन भाई मेहमान मुझे तो ये वने न चाय पिए न मानी हल करे तो करे तेरी ख्याल तो कयो यार ख्याल तो कयो बस चाय दोस्तों जो असाने हाने ही दई अंदवा जा रे सो तो अरे मां हे दिसे जो छाजे कमा तो एक दा दोस्त सी पे अठल मानु पे बे को जान मां डायरेक्ट पुलिस ने वजा उड़ी जाते यार मसलो यो वो दा हाने मसले के सर मां के सर मां वना यार चरे वा चाहिए किए छड़ी तो मां यार दिमाग खराब तुम जो चाय पीने तो बोतल पी मानी खा मेहमान किस्मत सा कराची को आयो थदो त छीड़े धक त माखे लगवाए नो इस पी तू तो छतो गलाए वरी तू क्यों छुआए बस बाद लगणो लगियो छा मसलो आहे ता ए दिको अदा शबीर एंड ढणगाल बुध हे मोजो दोस्त आ नंढड़े लायको वठी 7 साल कराची होयो तो मगे घुमदा डाडो करदा हां हाने हिते आयो आ ठुल घुमण कुदरती मासा मिलियो आ चवास तो मुजी चाय पी मानी खा बोतल पी ई यार के छडबो अरे दा बाकी 10 मिनट पे आने कोच में बाबा रे था कि तुझी चाय भी पीता मैं बोतल भी तो बुधो माखे गुण धक्को लगो हाने थोरो सही हां हाने से
ये चरियो आ चाय पे चाय को बिना मानी को बिना चरियो आ चाय न ॾिस न। चाय चाय पी यारी दोस्ती आहे एॾी सारी चांहि न पींदे तूं। अरे चरियो इन ॻाल्हि खे ॿी त ॻाल्हि ॿुधायो मूंखे हा तूं चढ़े वेठे हुए हेॾो मासाला बुंड माण्हू जेको आहे सो हाँ बा मैं बेटी पाडो धिको दे पियो पाॾो हालत धिको ॾे ॾिसदो पियो, वञे इहो न छा चांहि पी आए तो मांखे इहो छा चक्कर हुयो बाबा मसइलो इहो त हे जीअं मां सां मिलियो न गाॾी त मां जीअं स्टार्ट मां अचां पियो चढ़ियो हा हे जीअं मिलियो त हाणे गाॾी स्टार्ट न पई थिए इन जे करे चवां पियो धिको ॾे साम्हूं होटल आहे ओ हिन जो भंडण हो जेको न न पियो करे इन जे करे माण्हू चांहि जे करे नूरवा ताईं पंधु था वञनि। मां ॾिसांसि तो चालू करे मन थी वञे हा ॾिसे यार स्टार्ट करे पहिरियों हलाईंदो आहियां हले पई हा यकी हले पई हाणे हलदे हलदे में थी वई बंदि थी वई हलदे हलदे हाँ। उस्ताद माण्हू थी हिन पंहिंजी दुकान थी हाँ। अरे दा उस्ताद के जल तू गाड़ी ठारा मां 10 मिनट बयान कोच निकरी वेंदो अरे पोइ के कोच त हे चाही न वाला यार कास तो न मोकार मां कास तो न ॾिसांसि तो हलो 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 हा 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 ॾिस ओए हाथी बस ओए भंडण कई तो न कंदो न भंडण भाई तो सुन हां ए अंधा अंधा हो छा चाय हे बई बिल्डिंग के शो कोन ने की छो छा थियो आहे अरे चंड्रो हे अरे। कार निकदी पई यार कार चालू थे बेड़ा चेगो जो अची यार वी ये लोड़ो पिया था यार गाल बुधो शबीर मिस्त्री को बिना मुल्क मना रे हेरे चवंदा न मिस्त्री को बिना आंदो आहे मना शबीर रे गाल बुधो यार चंगो जो आए हां हाने मिली तू जान त हे जाने अच्छा मां को यार हाथ कढाए कई तरीके से अटकल कर त मो냐 बाबा मां बुधा तो ये छाजी अटकल ना बी गाल तो करे हां मां वठी जा न पलक वठी जा ले तारो क्या हाणे हिकिड़ो मिंट गाल बता हे जेका तार तुंहिंजी आहे न इहा हर निकिरंदी मसलो कंदई हां हे तार वठी इहा टुकड़ो हणी ॾियां थो पोइ हिनखे चांहि बि पीआयूं मानी बि खारायूं तूं हिते वठी आ हां हे मां अटो भी दे तू उते रखे जा हा हे हुन दुकान वारे खे रखो। अदा हे चाय अरे, न पीनो मां पीतो। के पियाई तुम न पीए त मां क़ुरान दसे करे सुनूं जेको आहे वात में सॼो वञे हल असल में छा आहे न हो हे तार तुंहिंजी जेका न बार बार धोखो ॾींदी हां हा हे हथ में काले लड़कायूं माण्हू छा कंदा यार फ़क़ीर पिनणा नाले छा इहो वटे लपतन हल हल तू वठी अच उते पलक रखो, हाँ। वठी अच तू मां एवो हुन दुकान में ओड़ी ओड़ी दुकान जाते हा ओ जाते ही हा हा वञ हल 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 ॿियो ॿुधा हा भीड़ पई थी निभागा केॾी मां पिलाने खे कई छा जी हाणे हिनखे चांहि पींदुमि सड़ियल मुंडी खे कराची खां मोटियो न मुंहिंजे लाइ परफ्यूम आंदई न वाच आंदई न वॻो आंदई मिड़ई धिका ॾेराए मिड़ई चौंक ताईं कढी वञा तेल बचे हा महांगाई लॻी पई हस्करी पलक मां कढी हरू भरू मुंहिंजो ओ ठही ठुकी भाॼी में पाणी विझी अख तण बि आहे न हीअं त अख हर हर तोखे त चवां पियो छा मोकाणो कयां पंहिंजो भलो हेॾे तरीक़ो अहिड़ो सोचो हेड़ी क़ुरान जी कसम आहे तेल महांगाई लॻी पई आहे तेल काथे पुॻो आहे 140 घटि में रुपया घटि मां सम्झा 1 किलोमीटर धिको ॾियो आहे ॾेराया साल हर भरू तूं यार हरू भरू चएसि हिन दुकान वारे जी फ्रिज ख़राब आहे बोतल गरम आहे वरी हुनजो खीर फिटी वियो हा क़ुरान बस कमर माराए चजी यार अख ताणे आहे न हाणे बस हाणे छा हाणे मां ॾियां धिको यार। छा यार तूं दोस्त माण्हू आहे बस हा हुन बि मजबूरी ॿुधाई न मां बि छा कयां हल ठीकु ॿियो आहे ख़ैर आहे न कुझु हा, बस। ॿियो कमु भलो रखो तेल बचाइण जो हला ॿियो हाणे मां कई हेॾे स्टार्ट थी वई न विराटी नंबर 1